बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास नंबर 55 में तव्हां सभिनी खे भली का। जीअं त असां गुज़िरियल वीडियो लेक्चर जे अंदरि असीं प्रोपोर्शन पढ़ियोसीं, जंहिंजे अंदरि असीं डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट प्रोपोर्शन खे डिस्कस कयोसीं। हिन वीडियो लेक्चर जे अंदरि असीं 4 एग्जाम्पल्स कंदासीं जेके डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट प्रोपोर्शन ते मुश्तमिल हूंदा, उनखे सॉल्व कंदासीं ऐं असां इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त असांखे कहिड़े तरीक़े सां वर्ड प्रॉब्लम ईंदा ऐं असां कीअं उनजी डेटा ठाहे उन्हनि खे हल कंदासीं। सचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। जीअं त मूं पहिरियों नंबर एग्जाम्पल लिखियो आहे, अहमद secured 60 मार्क्स इन अ पेपर ऑफ 100 मार्क्स। अहमद 60 मार्कूं खणे थो 100 मार्कुनि जे पेपर में। मां हमेशह तव्हांखे गुज़ारिश कंदो आहियां त जेको बि तव्हांखे मैथमेटिक्स जे अंदरि वर्ड प्रॉब्लम अचे थो उनखे पहिरियों सही सम्झंदा कयो। तव्हां वर्ड प्रॉब्लम सही पढ़ी वियो न, तव्हांजो अधु हिसाब थी वेंदो। सो चए थो त 60 मार्कूं अहमद खयूं आहिनि, घणनि मार्कुनि जे पेपर मां? 100 मार्कुनि जे पेपर मां। अच्छा, चए थो व्हाट शैल बी हिज स्कोर इफ द पेपर वर ऑफ 75 मार्क्स। जेकॾहिं 75 मार्कुनि जो पेपर हुजे त हिन जो स्कोर केतिरो हूंदो? अगर इहो ई पेपर 100 जो आहे त हिन 60 खयूं आहिनि ऐं 75 मार्कुनि जे पेपर में हिन जो स्कोर छा थींदो? यानी हाणे असांखे ॿ शयूं हुयूं त जेके सिक्योर्ड मार्क हुयूं, सिक्योर्ड मार्क्स, ऐं ॿियो ईअं खणी हिनखे लिखूं था टोटल मार्क्स। यानी असां हिकु डेटा ठाहियूं पिया हिन जी त सिक्योर्ड मार्क्स 60 ऐं उन जूं टोटल घणियूं हुयूं 100। हाणे अगरि 75 मार्कूं आहिनि त हिन जो स्कोर घणो थींदो? हाणे तव्हां ॾिसो, 60 हिन खयूं आहिनि घणनि मार्कुनि मां? 100 मां। 75 मार्कुनि मां घणियूं खणंदो? ॾिसो, 100 मार्कूं हुयूं त 60 हुयसि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मार्कूं घटिजनि थियूं त जेको स्कोर आहे उहो बि घटिबो। इन ॻाल्हि मां असांखे अंदाज़ो थियो त ही डायरेक्ट प्रोपोर्शन आहे ऐं डायरेक्ट प्रोपोर्शन आहे त असां हिनजा एरोस वन साइड करे छॾींदासीं। हाणे एरोस जो असां कमु कहिड़ो वठंदा आहियूं त एरो खां असां स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी डेटा ठाहिण खे। कीअं? एरो काथों शुरू थो थिए? एक्स, पोइ रेशो, वरी उन खां पोइ जेको अंग अचे थो उहो रखो। वरी हीअं न रखंदासीं, जा तो तीर शुरू थो थिए, विच ते प्रोपोर्शन जी निशानी या इक्वल जी निशानी, 75 रेशो 100। जॾहिं हीअ डेटा ठाहे था वञूं त असां लाइ को बि प्रॉब्लम न आहे बचंदो। असां छा कंदासीं? ॾिसो, जेका एक्स आहे उहा ॿाहिरियनि सां आहे त एक्स ॿाहिरि कढी, जेको एक्स सां कनेक्टेड अंग आहे उहा पान में रखंदा आहियूं ऐं जेके मीन टर्म्स आहिनि ख़ाली उहे असां हिते ज़रब कंदासीं। हाणे इहा लीक पाए मां हिन पासे खे धार थो कयां। हाणे हिनखे रिड्यूस करिणो आहे असांखे। 0 हिन जो ख़तमु, 0 हिन जो ख़तमु। रिड्यूसिंग में असां ऑलरेडी इहे शयूं पढ़ी आया आहियूं। 5 × 10, 3 × 6, यानी हीअ 60 ऐं हीअ ख़तमु। अचो हाणे 75 ऐं 5 रिड्यूस करणा आहिनि। 1 × 5 = 50, 1 × 5 = 50, 2 हिते 5 × 5 = 25, त हे सॼो रिड्यूस थींदो त 3 × 15 = 45, त यानी x = 45। तो असांखे ख़बर पई त x बराबरि आहे 45 जे, यानी जवाबु छा आयो त 45 मार्कूं खणंदो अगरि इहो पेपर 75 मार्कुनि जो आहे त। सो असां हिन तरीक़े सां हिनखे पढ़ियोसीं, डेटा ठाहीसीं ऐं हिनखे सॉल्व कयोसीं। हिन में 2 शयूं आम हुयूं, हिकु हिनखे सही पढ़णु ऐं ॿियो सही डेटा ठाहिणु। उन खां पोइ असांजे लाइ ही सिंपल आहे। हलो त खणो था ॿियो नंबर एग्जाम्पल। ॿियो नंबर एग्जाम्पल आहे, ऑन अ मैप 80 किलोमीटर्स आर रिप्रेजेंटेड बाय 5 सेंटीमीटर। यानी हिकिड़ो मैप आहे जिते 80 किलोमीटर जो मुफ़ासिलो अगरि उनखे मापियूं था मैप ते त उहो 5 सेंटीमीटर जे हुन दायरे में ठहियलु आहे। जे तव्हां मैप ॾिठो हूंदो त इलाही डेंस हूंदो आहे ऐं उन में ॾिसो वॾा वॾा खंड असांखे एतिरा नज़र ईंदा आहिनि, पर इन जो मतिलबु ई न आहे त सॼो खंड एतिरो आहे, पर उन मैप जे अंदरि जेका रिप्रेज़ेंटेशन आहे उन में उनजा जेको माप आहे उहा नंढी हूंदी आहे। ऐं साॻी ॻाल्हि थो करे त हिकु मैप में 80 किलोमीटर जो मुफ़ासिलो 5 सेंटीमीटर ते ज़ाहिर थियल आहे। चए थो द डिस्टेंस बिटवीन 2 cities ऑन द मैप इज़ 15 सेंटीमीटर। फाइंड द एक्चुअल डिस्टेंस बिटवीन देम। चए थो हाणे उन ई मैप ते अगरि 15 सेंटीमीटरनि सां किन 2 शहरनि जे विच में मुफ़ासिलो आहे त ॿुधायो त घणा किलोमीटर हूंदा? यानी उन ई मैप ते अगरि 5 सेंटीमीटर वारी विड्थ आहे त उन में 80 किलोमीटर थो अचे। हाणे उन ई मैप ते 15 सेंटीमीटर वारो गैप हुजे त उन में घणा किलोमीटर तय थींदा? सो असां इहो ॾिसंदासीं त हिकु त जेके किलोमीटर आहिनि ऐं सेंटीमीटर आहिनि। अच्छा, हीअ डेटा तव्हां मतिलबु ज़्यादातर ईअं हूंदो आहे त तव्हां पंहिंजी सहूलियत ख़ातिर कहिड़ा हिन मां 2 फैक्टर खणी करे उन्हनि जी ठाहियो था। जीअं मूं हिकिड़ो बसि आसानी सां किलोमीटर लिखियो ऐं हिते सेंटीमीटर लिखियो। हाणे 80 किलोमीटर ठहियलु आहिनि घणनि ते? 5 सेंटीमीटरनि ते।
हाणे अगरि 15 सेंटीमीटर अचनि था त उन ते घणा किलोमीटर असांजा अची सघनि था इन डिस्टेंस में। हिकु त पढ़ियोसीं, हीअ डेटा ठाहीसीं। हाणे असां ॾिसूं त छा ही डायरेक्ट आहे या इनडायरेक्ट आहे, उहो कीअं ॾिसो। हाणे 80 किलोमीटर 5 सेंटीमीटरनि में था अचनि। अगरि मां सेंटीमीटर वधायां थो त ज़ाहिरी ॻाल्हि हाणे किलोमीटर बि न मिलाई अची वेंदा। त असांखे ख़बर पई त हीअ असांजो डायरेक्ट आहे। ऐं डायरेक्ट जो मतिलबु छा हूंदो आहे त असांजा ॿई एरोज़ हिकु डायरेक्शन में, या त ॿई हेठि ॾियो या ॿई मथे ॾियो। ठीकु आहे। सो हिन जी एसि ताईं डेटा ठाहे असां हाणे हिन जी वधीक फर्दर हिन खे प्रोपोर्शनल फॉर्म में लिखंदासीं। त तीर शुरू खां थो थिए एक्स खां, पोइ रेशो जी निशानी, पोइ 80, पोइ प्रोपोर्शन जी निशानी, पोइ 15, पोइ असां रखंदासीं 5। जॾहिं हीअ डेटा ठही वई, अच्छा हीअ डेटा ठही वई ऐं असांजी कहिड़ी शइ कंफर्म थी त इहो डायरेक्ट आहे। डेटा बि ठही वई त असांजी एक्स कंहिं में आहे, एक्सट्रीम में आहे। त एक्स बराबरि अपान ॾेई करे असां एक्स सां जेको अंग लिंक आहे उहो असां हुनखे अपान में रखंदासीं। हाणे हीअ ॿ अंग पाण में मल्टीप्लाए कंदासीं। रिड्यूस कयो, 1 5 5 3 5 15। हाणे 80 खे अगरि 3 सां ज़र्ब कयूं त छा थींदो? 80 खे 3 सां ज़र्ब कयूं त थींदो 240, यानी एक्स इज़ इक्वल टू 240 किलोमीटर्स। यानी ख़बर पई त 15 सेंटीमीटरनि जे अंदरि जेको हुन मैप ते डिस्टेंस ईंदो उहो ईंदो 240 किलोमीटर। हाणे डायरेक्ट हुयो, डेटा ठाहे असां हिन खे सॉल्व कयोसीं। हाणे 3 नंबर एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं पढ़ंदुमि, पर मां तव्हांखे हिते हिकिड़ी गुज़ारिश कयां त तव्हां क्लास 6 में जेको प्रोपोर्शन आहे, कहिड़ो बि कोर्स खणो, पंजाब जो खणो, सिंध जो खणो, कोई प्राइवेट सेक्टर जो खणो, उन में जेको प्रोपोर्शन आहे उन जा वर्ब प्रॉब्लम्स या उन जे अंदरि तव्हां प्रोपोर्शन पढ़ी करे ही सभु शयूं उन ते इम्प्लीमेंट करे तव्हां पंहिंजे मतिलबु एक्सपीरियंस खे, पंहिंजे तजुर्बे खे अञा वधाए सघो था। हीअ त मां रेंडम मतिलबु किताब मां खणंदो आहियां या मतिलबु ॿियनि प्राइवेट कोर्सिस मां हिन खे जेको आहे पिक कंदो आहियां। मुंहिंजो हिन में मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हांजो उहो पैटर्न क्लियर थी वञे। बाक़ी ज़रूरी न आहे त तव्हांखे सिर्फ़ु इहे ई अचनि, तव्हां ॿियनि किताबनि तो बि हिन प्रोपोर्शन जी प्रैक्टिस करे सघो था। ऐं रीड कयां थो मां, इफ़ 80 वर्कर्स कंप्लीट अ वर्क इन 6 days, जेकॾहिं 80 वर्कर 80 मज़ूर 6 ॾींहंनि में कमु कंप्लीट कनि था, फाइंड द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू कंप्लीट द सेम बाय 10 वर्कर्स। उहो साॻियो ई कमु अगरि जेको 10 मज़ूर कनि त घणो ॾींहं वठंदा। यानी ॾिसो 80 कमु था कनि त 6 ॾींहं था वठनि। हाणे कमु साॻियो हुजे, सिर्फ़ु वर्कर था घटायूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजा डेज़ वधी वेंदा। ठीकु आहे। यानी 80 वर्कर था कमु कनि था त 6 ॾींहं था लॻनि। हाणे तव्हां जे 10 वर्कर कंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे ॾींहं वधाईंदा। हाणे हिते कहिड़ी साइकोलॉजी हले थी? हिते असांजी इनडायरेक्ट वारी थी हले। यानी कीअं? हिकिड़ी शइ खुटंदी, ॾींहं खुटनि था त वर्कर वधी वेंदा। अचो हिन जी डेटा ठाहींदासीं। हाणे डेटा ठाहिण जे लाइ असां लिखंदासीं वर्कर्स ऐं डेज़। हाणे तव्हांजा 80 वर्कर आहिनि त घणा ॾींहं आहिनि? 6 ॾींहं। हाणे तव्हांजा 10 वर्कर थी विया त घणा ॾींहं लॻंदा? हितां तव्हां ॾिसो 80 वर्कर त 6 ॾींहं। तव्हां वर्कर घटायो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾींहं तव्हांजा वधी वेंदा। हाणे एरो मां कीअं ॾिना आहिनि? हिकु हेठि ॾिनो आहे त ॿियो मां मथे ॾिनो। हाणे ज़रूरु न आहे त तव्हां सदाईं हेॾो वारो हेठि ॾियो, तव्हां हेॾो वारो मथे ॾियो, हो हेठि ॾियो, पर असांखे इनडायरेक्ट में एरोज़ ऑपोज़िट डायरेक्शन में ॾियणा हूंदा आहिनि। अचो डेटा ठाहियूं था। तीर पहिरियों शुरू किथां थो थिए? 80 खां, पोइ रेशो जी निशानी, पोइ 10, उन खां बाद में प्रोपोर्शन जी निशानी। वरी ॾिसो त असांजो एरो किथां शुरू थो थिए? एक्स खां, उन खां बाद अचे थो 6। हीअ डेटा ठही वई। जॾहिं डेटा ठही वई त असांजो इलाही मसइलो हल थी वेंदो। हाणे ॾिसूं था त जेका एक्स आहे उहा मीन में आहे। यानी एक्स लिखंदासीं ॿाहिरि, अपान में असां लिखंदासीं 10, ऐं जेके हे एक्सट्रीम टर्म्स आहिनि उहे पाण में कंदासीं ज़र्ब। हाणे 1 ॾांहुं 8 ॾांहुं 80 रिड्यूस थी विया। हाणे 8 ऐं 6 खे कयो त 8 6 48। जॾहिं 48 जवाबु आयो त असां छा लिखंदासीं? एक्स इज़ इक्वल टू 48। यानी ख़बर पई त अगरि 10 मज़ूर हुजनि त साॻियो ई कमु 48 ॾींहंनि में कंदा। हे असांजो जवाबु आहे। हलूं था नेक्स्ट एग्ज़ाम्पल जे तरफ़। हाणे चोथों ऐं लास्ट एग्ज़ाम्पल आहे हिन वीडियो जो, उहो इहो आहे। चए थो त फूड वॉज स्टोर्ड फॉर 600 पर्सन्स फॉर 18 days। चए थो असांजो जेको खाधो जमो कयो वियो आहे उहो कयो वियो आहे 600 माण्हुनि जो। घणनि ॾींहंनि जे लाइ?
14 ॾींहंनि जे लाइ। यानी ॾिसो कॾहिं कॾहिं आर्मी में ईअं हूंदो आहे त कैंप परे लॻंदी आहे, त उन जे लाइ माण्हुनि जे हिसाब सां उन डेज़ जो फूड उते जेको आहे न हू स्टोर कंदा आहिनि, त जे हेतिरा ॾींहं इहे सर्वाइव करे सघनि या हिते खाई सघनि। उन ई सेंस में कोई हिकिड़ो ई वर्ड प्रॉब्लम आहे त हिकिड़ो खाधो जेको आहे जमो कयो वियो आहे 600 माण्हुनि जो, जेके उहे 18 ॾींहं हलाईंदा। हाउ मेनी पर्सन्स विल ईट द सेम फूड इन 27 days? साॻियो ई खाधो घणा माण्हू खाईंदा 27 ॾींहंनि में? हाणे मां तव्हां खां थो पुछां त 600 माण्हुनि जो खाधो हुयो त उहे कनि पिया 18 ॾींहंनि में उनखे ख़तमु पिया करे छॾनि। हाणे तव्हां उहो खाधो हलायो था 27 ॾींहं हलाइणु था चाहियो, त अल्टीमेटली तव्हांखे माण्हू घटाइणा पवंदा। अगरि तव्हां माण्हू न घटाईंदो त इहो खाधो साॻियो 18 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदो या जल्दी ख़तमु थी वेंदो। यानी इन खाधे ते असां केतिरा मतिलबु माण्हू घटायूं त इहो खाधो 27 ॾींहं हले, जेको खाधो तव्हांजो 18 ॾींहं हलणो हुयो। ठीकु आहे, इहो वर्ड प्रॉब्लम असां पढ़ी वियासीं। अचो पर्सन्स खणो या ईअं खणो, पहिरियों तव्हां डेज़ खणो ऐं ॿिया खणो तव्हां पर्सन्स। ठीकु आहे, जेको तव्हां मतिलबु पंहिंजे सम्झण ख़ातिर डेटा ठाहियो त 18 ॾींहं अगरि हलनि था, मतिलबु 18 ॾींहं हलाइणा आहिनि त तव्हां 600 माण्हू उन ते रखो। हाणे 27 ॾींहं हलाइण लाइ तव्हां वटि घणा माण्हू हुजनि? ठीकु आहे, त हिकिड़ो खाधो जेको 18 ॾींहंनि जो हुयो उहो घणा माण्हू खाइनि पिया? 600 माण्हू। उहो खाधो तव्हांखे हलाइणो आहे 27 ॾींहं, त माण्हू घटाईंदो तॾहिं इहे खाधो पूरो पवंदो। यानी ख़बर पई त ॾींहं वधिया त माण्हू खुटाईंदो। यानी असांखे इन फिनामिना मां, इन स्टाइल मां ख़बर पई त हे इनडायरेक्ट प्रोपोर्शन आहे। हिकिड़ी शइ वधी वई त ॿी शइ घटिजी वेंदी। हाणे जॾहिं असां एरोज़ ॾेई वियासीं न, इत्मीनान, हाणे डेटा असां ग़लति न थींदी। कीअं? हितां खां असांजो एरो शुरू थो थिए त लिखो 27, रेशो 18, प्रोपोर्शन जी निशानी 600, रेशो x। हाणे ॾिसो x कंहिंसां कनेक्टेड आहे? 27 सां, त x जे अॻियां अपान में खणंदो 27, 18 ज़रब कयो 600 सां। हीअं रिड्यूस थियनि था? बिल्कुलु थियनि था। टिनि जी टेबल वञे थी 9 टका 27, 6 टका 18, अञा टिनि जी टेबल वञे थी। अच्छा, अगरि तव्हां हिनखे रिड्यूस नथा कयो, तव्हांखे 18 खे 600 सां ज़रब करिणो पवंदो। इन करे अगरि थिए थो रिड्यूस त तव्हां हुनखे अञा सादो कयो ऐं पोइ ज़रब कयो। इहो फ़ाइदो हूंदो आहे हिन में असांखे। 2 टका 6, 3 टका 9। हाणे ॾिसो 2 ऐं 3 वधीक रिड्यूस नथा थियनि। वरी ॾिसो त 3 ऐं 600 रिड्यूस थियनि था। 1 टका 2 टका 6, 2 ज़ीरो बचनि था, त हिते लाहींदासीं। हाणे ॾिसो हिते कुझु बि अंगु न आहे, हिते 1 बचियो आहे, हिते आख़िर 2 बचिया आहिनि ऐं 200 बचिया आहिनि। विच ते ज़रब जी निशानी आहे, त ॿिनि खे 200 सां ज़रब कंदव त तव्हांजी थींदी x = 400। यानी तव्हां इहो खाधो अगरि 27 ॾींहं हलाइणु चाहियो था त तव्हांखे माण्हू घणा करणा पवंदा? 400 करणा पवंदा, तॾहिं तव्हांजो खाधो 27 ॾींहं हलंदो। अगरि माण्हू 600 अथव त तव्हांजो खाधो 18 ॾींहं हलंदो। इहो असांजो जवाबु हुयो। हिन वीडियो लेक्चर जे अंदरि असीं कोशिशि कईसीं त प्रैक्टिस कयूं ऐं इनडायरेक्ट ऐं डायरेक्ट जी फिनामिना खे सम्झी हुनखे सॉल्व कयूं। स्क्रीन ते तव्हांखे कुझु होमवर्क आहे, इनखे हल कयो ऐं वरी बि चवंदुमि त कुझु किताबनि तां प्रैक्टिस पाण बि कयो, त जीअं तव्हांजो टॉपिक अञा वधीक मज़बूत थिए। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास सां गॾु। तेसिताईं गॾु जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।